अवां छेड़ो तो करे आयो न छेड़ो न थी आ मुझी दिल खुश सही तो चवां मुझी दिल खुश न थी आ न राणे खान जो हाँ थतो न थियो आ छेड़ो करे आया आहिनि मुड़स। ए राणा खान ए कुजाड़े ला तो जी दिल खुश कोन थी है नबू पहिरीं ॻाल्हि त छेड़ो करण सुठी ॻाल्हि न आहे पर जेकॾहिं पाणी सिर खां मथे चढ़ण वारो हुजे न पोइ उन माण्हूअ सां घटि न कजे। न राणा खान हिन दफ़े असां घटि की न कई आहे। न काबू न बिल्कुलु न अमरा जी मगी साॻी लॻी पई आहे कमु अहिड़ो कजे कंधारनि जा कंध झुकी वञनि अहिड़ो कमु कजे। ई बेली राणा खान ए असां हमरा जा कुटे कुटे पासा ई सुजाए छॾिया आहिनि ए इहे कुटियो आहे जीअं फ़कीर बोलड़े खे कुटे। तहां हुननि जा कुटे कुटे पासा सुझाए छॾिया ईअं न सिलूड़ो तो चऊं तो उते त मूं हुननि खे ढोर वांगुरु कुटियो आहे। न राणा खान न इहो सिलू कूड़ थो ॻाल्हाए उन्हनि खे असां ॾाढी कुट कढी आहे। हा हू कूड़ थो ॻाल्हाए भई तव्हां सच था ॻाल्हायो। बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾियो सभु इहो चनेसर खान आहे न सारंग ते ओचितो हमिलो कराईंदो हुन सारंग जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे तव्हांखे। हाउ राणा खान हकल असीं गॾु हूंदासीं ए सारंग बि कुजाड़ो ज़ाद कंदो छो त सारंग जा समाजी कम इन चनेसर खान खे हाउ में चक था विझनि हू कोशिश कंदो 100% कोशिश कंदो ॿियो न त सारंग खे नुक़सान पहुचाईंदो ई पहुचाईंदो। हाउ राणा खान हाउ सही थो चवे। जेकॾहिं सारंग खे कुझु थी पियो पोइ ईअं सम्झो तव्हांजी मुंहिंजी सभिनी जी हार थी पवंदी। ए राणा खान ए तू गणती मकर ए असां सारंग खे हिसजण कीने ॾींदासीं। हाणे जेकॾहिं तव्हांजो हुन धुर सां झेड़ो थिए हुन धुर खे अहिड़ो कुट को ॾिजो जीअं उठ खे पतड़ ते कुट पवा ईअं कुटजो न त झेड़ो ई न कजो कयो त धमाधम मस्त कलंदर लही पओ मैदान ते अहिड़ो कुट को ॾियो। राणा खान ई त तोखे ख़बर आहे त असां में अगराई करण जी आदत किने पर जेकॾहिं के अगराई करे विधी न त असीं सभु घटि कीने कंदासीं। आओ काबू इहा ई त आदत मूंखे तव्हांजी वणंदी आहे इहा ई आदत। ए हाउ राणा खान ए हरिया भरिया झेड़ो ए मकजे त खासो। आऊं किथे तो चवां त झेड़ो कजे आऊं कोन तो चवां त झेड़ो को सुठी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं सिर ते चढ़ी अचे त पोइ हुनखे छॾे ॾिजे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।